उन सां गॾोगॾु अल्लाह ताला जी बारगाह इलाही में दुआ आहे त अल्लाह ताला शल मूंखे ऐं तव्हां सभिनीनि खे उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। हूअं त तव्हां ऐं असां हदीसूं, क़ुरान करीम जी तिलावत, नात शरीफ़, उन खां अलावा ॿियो कुझु घणो कुझु ॿुधंदा आहियूं, पर असां उन जे मथां अमल कोन कंदा आहियूं। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस शरीफ़ आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो त जेकॾहिं कंहिं वटि इल्मु आहे, कंहिं शइ जी ॼाण आहे ऐं उहो शख़्स उन जे मथां अमल नथो करे त उहो वीरान घर वांगुरु आहे। जीअं माण्हू इमारत ठाहे छॾे ऐं उन में को इंसान रहे न, उहो वीरान घर हूंदो आहे। पोइ उन वीरान घर में जिन बि अची दाख़िल थींदा आहिनि त शैतान बि दाख़िल थींदा आहिनि। उहो घर फिटी पवंदो आहे, उहो ज़बून थी पवंदो आहे। अहिड़ी तरह इंसान बि जेकॾहिं उन वटि अमल न आहे, ॼाण केॾी बि हुजेसि, इल्मु केॾो बि हुजेसि, पर जेकॾहिं उन वटि अमल न आहे त उहो बि उन वीरान घर वांगुरु आहे। उन जी दिलि जे मथां शैतान बि हमिलो कंदो, उन जी दिलि जे मथां जिन बि हमिलो कंदा, पर जॾहिं उहो उन इल्म जे मथां अमल कयाई, क़ुरान ऐं हदीस जे मथां अमल कयाई, त उहो आबाद घर वांगुरु आहे। जीअं आबाद घर हूंदो आहे, को ओपरो माण्हू उन घर जे लाइ दाख़िल थियण लाइ इजाज़त वठंदो आहे, उन घर में दाख़िल थियण जे लाइ इजाज़त वठंदो आहे। जेकर घर भाती उनखे इजाज़त ॾींदो आहे त उहो उन में दाख़िल थींदो आहे, पर जेकर घर भाती इजाज़त नाहे ॾींदो त उहो ओपरो माण्हू, उहो ग़ैर माण्हू उन घर में दाख़िल न थी सघंदो आहे। अहिड़ी तरह इंसान बि जेकॾहिं अमल करे थो त उन जी दिलि में शैतान बि दाख़िल नथो थी सघे। त तव्हां ऐं असां बि इहा कोशिशि कयूं त जेका बि असां नेकीअ वारी ॻाल्हि ॿुधूं, महबूब जी सुन्नत जी ॻाल्हि ॿुधूं, या ख़ौफ़ ख़ुदा वारी ॻाल्हि ॿुधूं, त असां तव्हां ऐं असां उन जे मथां अमल करण जी बि कोशिशि कयूं। हीअ एतिकाफ़, हीअ भलारो महीनो आहे। बुज़ुर्गनि फरमायो आहे त जेकॾहिं को शख़्स मस्जिद शरीफ़ में वेठो ऐं एतिकाफ़ जी नियत कयई, चाहे हींअर असां हिते निमाज़ जे लाइ वेठा आहियूं, पर हींअर ख़िताब थियो, नात थी, क़ुरान करीम जी तिलावत थी, इन में बि जेकॾहिं असां एतिकाफ़ जी नियत करे वेठासीं त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे प्यारनि फरमायो, अशकनि फरमायो त जेकॾहिं कंहिं एतिकाफ़ जी नियत करे मस्जिद में वेठो त उनखे 80,000 सालनि जेतिरो सवाब अता मिलंदो। सिर्फ़ु हिकिड़ी घड़ी जेकॾहिं इंसानु वेठो आहे, चंद लम्हात वेठो आहे, चाहे उहो अखि छिंभ जेतिरो वेठो हुजे, त हीउ भलारो महीनो आहे। हिन महीने में इंसानु ऐबदार हूंदो आहे, गुनहगार हूंदो आहे। हिन महीने में अल्लाह ताला जी रहमत जोश खाईंदी आहे। जीअं पाणी हूंदो आहे, पाणी खे तव्हां बाहि ते रखो, उहो गरम थींदो आहे, जोश थींदो आहे, त अल्लाह ताला जी रहमत जोश खाईंदी आहे। अल्लाह ताला जी रहमत, अल्लाह ताला फरमाईंदो आहे त मुंहिंजा बाना, जेको कुझु घुरो अथई हिन महीने में तूं मूंखां घुर, मां बिग़ैर हिसाब जे तोखे ॾींदो हलंदुसि। हता के जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि। जंहिंजे मथां जहन्नम वाजिबु हूंदी आहे, उन्हनि जे मथां अज़ाब वाजिबु हूंदो आहे, उन्हनि जे मथां अज़ाब थींदो रहंदो आहे। पर अल्लाह ताला हिन भलारे महीने जे सदिके उन्हनि जे मथां अज़ाब में आसानी करे छॾींदो आहे। अल्लाह ताला जी ज़ाते अक़दस क़ुरान करीम में फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, या अय्युहल्लज़ीना आमनू। ॿिए हंधि अल्लाह ताला किथे बि ईअं न फरमायो। अल्लाह ताला जॾहिं निमाज़ जो हुकुम फरमायो, रोज़नि जो हुकुम फरमायो, हज जो हुकुम फरमायो, इस्लाम जे अरकान जो हुकुम फरमायो, महबूब जी उम्मत खे, जेके महबूब जा आशिक़ आहिनि, उन्हनि खे मुंहिंजे रब करीम फरमायो त उते आमनू जो लफ़्ज़ आयो, ए ईमान वारो। इन मां इहो साबित थियो त रोज़ा सिर्फ़ु ईमान वारा था रखे सघनि। जेके मुस्लमान आहिनि, जेके महबूब जे मथां कलमो था पढ़नि, उहे ई रोज़ो रखे सघनि था।
मुझे रब्बे करीम फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुम सियाम, ए ईमान वारो मूं तव्हांजे मथां रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ करे छॾिया आहिनि, तव्हांजे मथां लाज़मी आहिनि, तव्हां इहे रोज़ा रखो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते अक़दस फरमायो त जेकॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु, उन फरमायो त महबूब जी दरबार में हिकिड़ा ॿ शख़्स आया, ॿई भाइर हुया, उन्हनि ईमान आंदो, मुस्लमान थिया, हिकिड़ो उन्हनि मां विसाल थी वियो, ॿिए जो विसाल न थियो, ॿिए जो वरी साल खां बाद में विसाल थियो। त उन सहाबी सगोरे फरमायो त मां ख्वाब में उन्हनि ॿिन्हिनि खे ॾिठो, जेको जंहिंजो पहिरीं विसाल थी वियो हो ऐं जंहिंजो बाद में विसाल थी वियो, जंहिंजो बाद में विसाल थी वियो उहो पहिरें खां पहिरीं जन्नत में दाख़िल थी वियो। मूंखे ताजुब लॻो त हू महबूब जो असहाबी पहिरीं हुनजो विसाल थी वियो आहे, हिन जो बाद में विसाल थी वियो आहे, हालांकि हू पहिरीं जन्नत में दाख़िल थिए हा, ही बाद में दाख़िल थिए हा, छो जो हुनजो पहिरीं विसाल थी वियो आहे, हिन जो बाद में विसाल थी वियो आहे। उन सहाबी चयो त इहो मुंहिंजी दिलि में हिकिड़ो मुतज़ब्ज़ब हुयो, हिकिड़ो माना गुमान पैदा थियो त इहा ॻाल्हि ईअं छो थी आहे। मां महबूब जी दरबार में आयुमि, महबूब जी दरबार में अची करे इहा ॻाल्हि पेश कमि, अर्ज़ु पेश कमि, या रसूल अल्लाह मां राति ख्वाब में ई माजरो ॾिठो आहे, तव्हांजा फलाणा ॿ असहाबी हुया, उन्हनि जो विसाल हिकिड़े जो पहिरीं थी वियो आहे, ॿिए जो हिकिड़े साल खां बाद में विसाल थी वियो आहे, पर जंहिंजो साल खां बाद में विसाल थी वियो आहे उहो जन्नत में हुन खां पहिरीं दाख़िल थी वियो आहे। महबूब उन में छा माजरो आहे? महबूब फरमायो त छा उन रमज़ान जा रोज़ा न रखिया हुया? या रसूल अल्लाह हाओ, रमज़ान जा रोज़ा रखिया हुई। पाण फरमायूं त अल्लाह ताला रमज़ान जे रोज़नि जे सदके उनखे जन्नत में पहिरीं दाख़िल करे छॾियो। गुज़िरियल जुमे ते बि मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ो यहूदी हुयो, ग़ैर मुस्लिम आहे, यहूदी आहे, उनजो विसाल थी थो वञे त हिकिड़ो अलाह वारो उनखे ख्वाब में ॾिसे थो त जन्नत में घुमे थो पियो। उन अलाह वारे चयोसि त तूं यहूदी हुई, तूं ग़ैर मुस्लिम हुई ऐं तूं जन्नत में इहो कीअं? चई वाक़ई मां दुनिया जे तख़्ते ते इस्लाम न आंदो, मां यहूदी हुयुसि, पर हिकिड़ो दफ़ो मां घर खां ॿाहिरि निकितुसि, मुंहिंजो हिकिड़ो नंढो पुटु हुयो, हथ में मानी खयो, खाईंदो पियो हुते, ज़ाहिरनि मां हुनखे मार ॾिनी, मां हुनखे चपाट हईं लपाट हईं त हीउ मुस्लमाननि जो बाबरकतनि वारो महीनो आहे, हिन में मुस्लमान रोज़ा रखंदा आहिनि ऐं तूं वरी ज़ाहिरी तरह सां खाईं पियो। चई त मां जो जॾहिं विसाल जो वक़्तु क़रीब थियो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ियारत नसीब अता फरमाए मूंखे कलमो पढ़ाए छॾियो। मां कलमो पढ़ियुमि, उनजे करे अल्लाह ताला मूंखे जन्नत में दाख़िल करे छॾियो। त हिकिड़ो ज़ाहिरी तरह सां हुन हिकिड़ो रमज़ान शरीफ़ जे अदब जे करे हुन हिकिड़ो इहो अमल कयो, हिकिड़ो इहो हुन कमु कयो त अल्लाह ताला उनजे मथां एॾी महिरबानी फरमाई त तव्हां सोचो त तव्हां ई असां त मुस्लमान आहियूं, तव्हां ई असां रोज़ा रखूं, रोज़ा रमज़ान शरीफ़ जो अदब कयूं त केॾो न तो ई असांजे मथां अल्लाह ताला करम नवाज़ी उता फरमाईंदो। उनखां बाद में हीउ ॿियो ॾहाको आहे, रमज़ान शरीफ़ जा ॾियारा ईअं हूंदा आहिनि जो आङुरुनि ते वेही करे इंसानु ॻणींदो आहे, अॼु पहिरियों रोज़ो आहे, अॼु ॿियों रोज़ो आहे, अॼु टियों रोज़ो आहे, अॼु चोथों रोज़ो आहे, अॼु 15हों रोज़ो, अॼु 16हों रोज़ो, अॼु 17हों रोज़ो आहे। इंसानु ईअं पियो ॻणींदो आहे, तव्हांजो महीनो पूरो थींदो आहे ऐं इंसानु सिर्फ़ु इन ॻणप में पूरो हूंदो आहे, पंहिंजे लाइ कुझु न करे सघंदो आहे। मां सुबुह हदीस शरीफ़ में पढ़ियो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते अक़दस फरमायो त ए सहाबियो, अल्लाह जे ख़ौफ़ में रो, तमामु घणो रो, जेकर तव्हां रो नथा त रोअण वारी सूरत बनाए छॾियो, रोअण वारी सूरत बनाए छॾियो। पाण फरमायूं जेकी कुझु मां ॾिसां थो, जेकर इहो तव्हां ॾिसो त तव्हां दुनिया जे तख़्ते ते खिलो ई न रुगो सॼी ज़िंदगी रो पिया। दुनिया जे तख़्ते ते हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, उनजी औरत जो विसाल थी वियो, उन बुज़ुर्ग पंहिंजी घरवारी खे ॾिठो त उनजी घरवारी जन्नत में फिरे थी पई, पर हूरुनि खां बि वधीक सुहिणी आहे। मुड़ुसु उनखे ॾिठो, मुड़ुसु उनखे सुञातो,
हुनखे चईंदो दुनिया जे तख़्ते ते त तूं कारी हुई आहे, तुंहिंजो रंग त अहिड़ो सुहिणो कोन हुयो, तूं एॾी नूर वारी त कान हुई आहे, पर हाणे तूं वरी एॾी नूर वारी छो थी आहीं कि तूं जॾहिं बि अलाह जे ख़ौफ़ में रोंदे हुईं ऐं मां ॾिसंदी हुअसि त तुंहिंजी अखियुनि मां जॾहिं पाणी वहंदो हो त उहे तुंहिंजा लुड़क मां खणी करे पंहिंजे चहिरे ते उगी छॾींदी हुअसि। मां उन तुंहिंजे ख़ौफ़ ख़ुदा जे वहण वारी जेके अखियुनि मां पाणी हुयो उहो मूं पंहिंजे चहिरे ते हणी छॾियो। अल्लाह ताला उन पाणी जे सदके मूंखे नूर अता करे छॾियो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस शरीफ़ आहे त हिकिड़ो जहन्नम में हिकिड़ो माण्हू एॾो रोंदो जो उन जे अखियुनि तां नार ठही पवंदा, उहो पाणी जहन्नम में वेही हलणु लॻंदो। महबूब फरमायो त उन जे गलनि ते गोश्त ख़तमु थी वेंदो पाणीअ जे करे, हता के महबूब फरमायो त पाणी ख़तमु थी वेंदो हुन जे अखियुनि मां, वरी हुन जे अखियुनि मां रतु वहणु शुरू थी वेंदो, पर पोइ बि मुंहिंजो रब करीम हुन जे मथां महिरबानी न थींदो, छो जो उन ज़िंदगीअ में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे चुको। ऐं जेकॾहिं महबूब फरमाए त ज़िंदगीअ में हिकिड़ो बि लुड़क जेकॾहिं ख़ौफ़ ख़ुदा जे करे कंहिं वायो त अल्लाह ताला उनखे जहन्नम मां कढी करे जन्नत में दाख़िल करे छॾींदो। जहन्नम में सॼी ज़िंदगी, हता के बुज़ुर्गनि फरमायो त उहो एतिरो रोंदो जो जेकॾहिं उन जे पाणीअ जे मथां ॿेड़ी हलाइजे तॾहिं बि हलाए सघिजे थी, तॾहिं बि अल्लाह ताला उनखे जहन्नम मां ॿाहिरि कढी करे जन्नत में दाख़िल न कंदो। पर जेकॾहिं दुनिया जे तख़्ते ते केरु थोरो बि रुनो छा पर रोअण वारी सूरत बनाई न, तॾहिं बि अल्लाह ताला उन जे मथां पंहिंजी करम नवाज़ी अता फरमाए छॾींदो। हीअ रमज़ान शरीफ़ जो आख़िरी ॾहाको अचे थो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस शरीफ़ आहे, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरें ॾहाके में पाण एतिकाफ़ में वेठा, सहाबी वेठा त जिब्रील अमीन आयो, महबूब जी दरबार में अची अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, जंहिं शइ जी तलाश में तव्हां वेठा आहियो उहा शइ हिन ॾहाके में न आहे का। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ॿिए ॾहाके में वेठा, वरी जिब्रील अमीन आयो, अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, जंहिं शइ जी तलाश में तव्हां वेठा आहियो उहा शइ हिन में ॾहाके में न आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम वरी टे ॾहाके जे लाइ इंतज़ार में हुया त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम 21 जे ॾींहुं पाण ऐलान फरमायूं त जेके माण्हू मूंसां गॾु इतिकाफ़ में वेठल हुया शबे क़द्र जी राति जे करे, उहा राति मूंखे राति नज़र आई, मूं ॾिठी, ऐं पर जिब्रील अमीन उहा मूंखे ॾेखारी, ॾेखारण खां बाद में उहा राति मूंखां विसारी बि वई। पर पाण फरमायूं त उहा राति 21 जे राति में आहे, यानी 21, 23, 25, 27, 29 इन रातिनि में आहे। ऐं इन राति में जंहिं शख़्स इन राति खे लधो ऐं दुआ घुरियाई पंहिंजे लाइ, पंहिंजा गुनाह बख़्शराई, त अल्लाह ताला इन राति में उनजे मथां एतिरी महिरबानी कंदो जो हुन कॾहिं सोचियो बि कोन हूंदो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते अक़दस पाण इतिकाफ़ फरमायो, पाण हमेशह कंदा रहिया इतिकाफ़, ऐं पाण अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबनि खे बि फरमाईंदा रहिया त हे साहब इहो इतिकाफ़ कयो। इतिकाफ़ जे लाइ कुझु चंद मसाइल आहिनि त असां माण्हू आम इतिकाफ़ में वेहंदा आहिनि, मुंहुं ढकींदा आहिनि, मुंहुं कंहिंखे कोन ॾेखारींदा आहिनि, कंहिंसां ॻाल्हि ॿोल कोन कंदा आहिनि, कंहिंसां ॻाल्हाईंदा न आहिनि। इहो ईअं न आहे। मस्जिद शरीफ़ में माण्हू वेहे, इतिकाफ़ जी नियत करे वेहे, मस्जिद शरीफ़ में अचे, का जॻह पंहिंजी इबादत जे लाइ मख़सूस करे छॾे त हिन जॻह ते वेही करे मां राति जो इबादत कंदुसि, हिन जॻह ते वेही करे मां ॾींहं जो इबादत कंदुसि, उहा मख़सूस इबादत करे, ईअं पंहिंजे लाइ जॻह करे उन ते वेही करे इबादत करे। मस्जिद में वेही करे दीनी का बि ॻाल्हि हुजे उहो माण्हू ॻाल्हाए सघे थो, मसलन क़ुर करीम बुलंद आवाज़ सां कंहिंखे पढ़ाए सघे थो या कंहिंजो क़ुर करीम ॿुधी सघे थो। जी हा, जेकॾहिं पाण आलिम दीन आहे
त कंहिंखे मसाइल सम्झाए सघे थो। पर जेकर आलिम दीन न आहे, सुन्नतूं सिखियल आहे, कंहिंखे कुझु मसाइल उनखे यादि आहिनि ऐं जेकॾहिं उहे मसाइल उनखे ॿुधाए इतिकाफ़ में तॾहिं पोइ ॿुधाए सघे थो। उनखां अलावा जेकॾहिं केरु शरीअत जे ख़िलाफ़ु केरु कमु करे थो मस्जिद शरीफ़ में त उनखे मना करे। जेकर ॿार आहिनि त ॿार घोड़ कनि था त उनखे मना करे सघे थो। यानी शरीयत जे ख़िलाफ़ु का बि ॻाल्हि जेकॾहिं कंदो त उहा त हूअं ई बि इतिकाफ़ खां सवाइ बि मस्जिद में करणु जाइज़ न आहे। महबूब फरमायो त जेकॾहिं कंहिं बि शख़्स मस्जिद शरीफ़ में दुनियावी ॻाल्हि कई त अल्लाह ताला उनजी क़ब्र में ऊंदाही करे छॾींदो आहे। त हीअ त इतिकाफ़ आहे। हिन इतिकाफ़ में वेही करे मस्जिद शरीफ़ खां ॿाहिरि माण्हू न निकिरे, सिर्फ़ु पंहिंजी हाजत जे लाइ। जेकॾहिं मस्जिद शरीफ़ में हाजत जे लाइ इंतिज़ाम न आहे, मसलन बाथरूम वग़ैरह न आहे या वज़ू खानो न आहे या गुस्ल जे लाइ को अहिड़ो इंतिज़ाम न आहे त मस्जिद शरीफ़ खां ॿाहिरि निकिरी करे उहा पंहिंजी हाजत पूरी करे, पर जल्दी ई मस्जिद शरीफ़ जे मुंहुं तरफ़ मोटी अचे, कंहिंसां बि मस्जिद शरीफ़ खां ॿाहिरि निकिरी करे कंहिंसां बि न ॻाल्हाए ऐं पंहिंजी जॻह ते मोटी करे। ऐं मेन शइ इहा आहे त जिथे बि माण्हू इतिकाफ़ जे लाइ वेहे त उते 5 ई वक़्त बा जमायत निमाज़ हुजे। इतिकाफ़ में माण्हू वेठो आहे, जमायत सां निमाज़ न आहे त उनजो इतिकाफ़ कोन थींदो। इंसान इतिकाफ़ में वेठो आहे, रोज़ो नथो रखे, उनजो इतिकाफ़ कोन थींदो। इंसान इतिकाफ़ में वेठो आहे, निमाज़ जमायत सां कोन थो पढ़े त उनजो बि इतिकाफ़ कोन थींदो। इंसान जेकॾहिं इतिकाफ़ में वेठो आहे, मस्जिद में वेठो आहे, 5 वक़्त निमाज़ पढ़े थो पियो, रोज़ो बि रखे थो पियो ऐं हर शइ शरीर जे मुआफ़िक़ करे थो पियो, पर मस्जिद में वेही करे इतिकाफ़ में वेही करे कारोबार जूं ॻाल्हियूं थो करे त उनजो इतिकाफ़ फासिद थी वेंदो, बातिल थी वेंदो, उनजो इतिकाफ़ ख़तमु थींदो। वराए सराए उनखे इतिकाफ़ करणु लाज़मी थींदो आहे, उनजे मथां वाजिबु आहे। हाणे जेकॾहिं इतिकाफ़ न थींदो त गुनहगार थींदो। ऐं पूरे ॻोठ जे मथां, पूरे ॻोठ हे सुन्नत मुअक्किद आहे, सुन्नत ग़ैर मुअक्किद आहे। केरु कंदो त महबूब जी सुन्नत अदा कंदो, पर जेकॾहिं केरु न कंदो, सॼे ॻोठ मां जेकॾहिं कंहिं बि न कयो त हाणे सॼो ॻोठ गुनहगार थींदो। पर जेकॾहिं कंहिं हिकिड़े कयो त हाणे सॼो ॻोठ गुनहगार न थींदो, सभिनी जे मथां ॾोह गुनाह ख़तमु थी वेंदा। उन जे करे तव्हां इहो हिकिड़ी अल्लाह ताला जी भलारो महीनो आहे ऐं हिन में गुनाहनि जो छुटकारो आहे त तव्हां ई असां इहा कोशिशि कयूं त हिन में असां पाण क़ुरान करीम जी तिलावत कयूं, नफ़ली इबादत कयूं, इतिकाफ़ जूं असां नियतियूं कयूं, इतिकाफ़ में वेहूं, असां रातिनि जो मस्जिदुनि खे आबाद रखूं, ॾींहं में असां रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखूं। ॿिया मसइलो हीअ आहे त जॾहिं बि इंसानु निमाज़ पढ़ंदो आहे, इंसानु हज ते वञे, को बि अहिड़ियूं हूंदा आहिनि, मसलन मां निमाज़ पढ़ां थो पियो, मुंहिंजे निमाज़ में का ग़लती थी वई मूंखां, त निमाज़ में वरी ग़लतीअ जे लाइ को वाजिबु छॾाइजी वञे, का सुनत छॾाइजी वञे त उनजे लाइ वरी सजदो सहव जो हूंदो आहे त भई हाणे तव्हां सजदो सहव जो ॾींदव त तव्हांजी निमाज़ सही थी वेंदी। जेकॾहिं हज आहे त हज ते माण्हू वियो, उते कोई जेकॾहिं को अहिड़ो असांखां वाजिबु छॾाइजी वियो त वरी उनजे लाइ दम हूंदो आहे त इंसानु दम ॾिए। अहिड़ी तरह रोज़े जे लाइ बि वरी असांजे लाइ मुंहिंजे रब करीम मथां रखियो त मुंहिंजा बाना तव्हां रोज़ो रखो था। इंसानु आहे, लाज़मी असांखां कमी कोताही ज़रूरु थींदी आहे, इन कमी कोताही जे लाइ वरी तव्हां फितरो रखो। इंसानु जॾहिं फितरो ॾींदो आहे त उहो जेका बि रोज़े में कमी कोताही हूंदी आहे त उहो फितरो अची करे असांजी उन कमी कोताही खे ख़तमु करे छॾींदो आहे। उन जे लाइ तव्हां ऐं असांजे मथां फितरो बि वाजिबु आहे। हींअर छोकिरो हुजे या छोकिरी हुजे, मर्द हुजे या माई हुजे, शादीशुदा हुजे या ग़ैर शादीशुदा हुजे, बालिग़ हुजे या नाबालिग़ हुजे, सभिनी जे मथां फितरो हिकु ई जेतिरो आहे। चाहे उहो ईद वारी राति ते ॿारु जेको ॼमंदो उन जे मथां बि फितरो वाजिबु आहे। फितरे जो निसाब, ज़कात जो निसाब साॻियो ई आहे, पर ज़कात जे लाइ निसाब जो शर्त आहे त पूरो साल उन माल जे मथां फिरी अचे त पोइ उन जे मथां ज़कात वाजिबु थींदी। ऐं फितरे जे लाइ लाज़मी आहे त हिकिड़ो ॾींहुं हिन वटि एतिरो माल मिल्कियत हुजे जो हिकिड़े ॾींहं में हिन जो खाधो पीतो ज़रूरी शयुनि खां अलावा
हिन जे मथां उहे शयूं बचत में हुजनि, पोइ उन जे मथां फितरो वाजिबु आहे। त अल्हम्दुलिल्लाह अॼुकल्ह असां वटि हर शइ मौजूदु आहे ऐं इंसान खे 24 कलाकनि में जेकॾहिं केरु शख़्स का शइ न वठे तॾहिं बि उन वटि खाइण पीअण जी शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि। त असांजे मथां फितरो वाजिबु आहे। ऐं हींअर शायदि कणिक जो किलो घणे आहे? 50 रुपया, 3 किलो त 150 रुपया, त फ़ी माण्हूअ ते 150 रुपया आहे। जेकॾहिं को कणिक जो किलो को अटे पहुचे आहे त उनजे हिसाब सां जेकॾहिं 50 रुपया किलो आहे त 150 रुपया फ़ी माण्हू। पोइ जेतिरा बि हुजनि घर जा भाती, पोइ या उनजे वालिदेन जे मथां जेकॾहिं ॿारु नाबालिग आहे त उनजे पीउ जे मथां लाज़मी आहे त पंहिंजे औलाद जो पाण ॾिए, जेकॾहिं औलाद नाबालिग आहे। जेकॾहिं औलाद कारोबार में आहिनि ऐं उन्हनि जो पीउ अॻुवान आहे त वरी पीउ जे मथां लाज़मी आहे त उन्हनि सभिनी जे तरफ़ां ॾेई छॾे, पर पंहिंजे पुट जेके बालिग आहिनि उन्हनि खां पुछे बि ऐं उन्हनि खे ॿुधाए बि त मां तव्हांजे पारियां फितरो ॾियां थो, तव्हांखे क़बूल आहे या तव्हां पाण ॾींदो। जेकॾहिं उहो बालिग हिन जो औलाद चवे थो त असां पाण वली आहियूं, असां पाण ॾियूं था, तॾहिं बहितर आहे। जेकॾहिं उहो पंहिंजे पीउ खे वकील बनाईंदा त न तूं असांजे तरफ़ां फितरो ॾेई छॾ, त उहो पंहिंजो उन्हनि जो पीउ उन्हनि जो ॾेई छॾे। जेकॾहिं पीउ न आहे, जीअं असांजे सिंध में रवाजु आहे त 4-5 फैमिलियूं पाण में गॾिजंदियूं, पोइ घर जो को बि सरबराह हूंदो आहे, पोइ उहो सरबराह जेकॾहिं उन सभिनी जे तरफ़ां खां ॾेई छॾे तॾहिं बि ॾेई सघे थो। ऐं उनखां अलावा हिकिड़ो हीअ आहे त असां में इहो हूंदो आहे त भई ईद वारे ॾींहं ते असांखे फितरो ॾींदासीं, इहो ग़लति आहे। जेकॾहिं तव्हां ईद खां पहिरीं तव्हां ॾेई था सघो, पहिरीं जेकॾहिं तव्हां ॾियो तॾहिं तव्हां ॾेई था सघो। मसइलनि तव्हांजे फितरे सां तव्हां कंहिं ग़रीब खे फितरो ॾिनो 29 रमज़ान ते या 20 रमज़ान ते तव्हां कंहिं ग़रीब खे फितरो ॾेई छॾियो, हुन ग़रीब आहे, मिसकीन आहे, हुनखे औलाद आहे, हू पंहिंजे औलाद जे लाइ कपिड़ा नथो वठी सघे, तव्हांजे फितरे मंझां जेकॾहिं हुन पंहिंजे औलाद लाइ कपिड़ा वरिता, तव्हांजे फितरे मंझां थी सघे हुन पंहिंजे औलाद जे लाइ चौंपल वरिती, या तव्हां ईद खां हिकिड़ो ॾींहुं अॻे करे तव्हां फितरो कंहिं ग़रीब खे ॾिनो, हुनजे घर में खाधे पीते जे लाइ कोई साज़ो सामान न हुयो ऐं तव्हां उहो फितरो ईद खां हिकिड़ो ॾींहुं अॻे तव्हां हुनखे ॾिनो, ऐं राति में जेकॾहिं हुन पंहिंजे घर में भाॼी भुती आणे करे पंहिंजनि बचनि खे पेट भराए करे हुनखे खाराई, त जेकॾहिं हुननि उहा शइ पाती या उहा खाधी त हुनजी कुदरतनि तौर सां हुनजी दिलि मां तव्हांजे लाइ दुआ जी आह निकिरंदी, त अल्लाह ताला तव्हांजी दुआ क़बूल कंदो। ईद वारे ॾींहं ते बि जेकॾहिं तव्हां ॾिनो त तव्हांजो जाइज़ आहे। ईद निमाज़ खां बाद में जेकॾहिं तव्हां फितरो ॾिनो तॾहिं बि तव्हांजो उहो फितरो अदा थी वेंदो आहे, पर बहितर ऐं अफ़ज़ल इहो आहे त इंसानु ईद निमाज़ खां पहिरीं कंहिं ग़रीब खे ॾिए, छो जो उहो पंहिंजे घर जी चुल्हि ॿारे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस शरीफ़ पाण फरमायूं त तव्हां पाड़े वारनि जो ख़्यालु रखो। साहबनि फरमायो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे पाड़े वारनि जो एतिरो त ताक़ीद फरमाईंदा हुआ जो असांखे ज़हन में इहो थी वेंदो शायदि पाड़े वारनि जा हक़ असांजे मथां वाजिबु आहिनि। ऐं पीर साईं छटंदड़ी बादशाह बि जॾहिं बि ज़ियारत कराईंदा हुया न, पाण फरमाईंदा पाड़े वारनि जो वधि में वधि ख़्यालु रखो, वधि में वधि। पीर साईं छटंदड़ी बादशाहनि जी संदनि जी रविश मुबारक हुई, पाण जमायत खे मुरीदनि खे पाण ज़ियारत कराइनि, चाहे कंहिं दावत ते अचनि, चाहे कंहिं इंटरव्यू में हुजनि, पर पाण पाड़े वारनि जे लाइ लाज़मी फरमाईंदा। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस शरीफ़ आहे, पाण अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायूं त तव्हां जॾहिं बि का गोश्त ठाहियो न, तॾहिं बि महबूब फरमायो त तव्हां या त पाड़े वारनि खे बि वठी ॾियो गोश्त, जेकॾहिं तव्हां में इहा सद न आहे त तव्हां पाड़े वारनि खे वठी ॾियो, त पोइ तव्हां भाॼी ठाहे सालन ठाहे करे उहा बि तव्हां पाड़े वारनि में बि उहो गोश्त पहुचायो। पर जेकॾहिं तव्हां ईअं बि नथा करे सघो ऐं तव्हांजा पाड़े वारा मिसकीन ग़रीब आहिनि, त पोइ तव्हां उहा जेका गोश्त वारी भाॼी ठाहियो था, महबूबनि फरमायो त उहा तव्हां कंहिं कमरे में लिकी करे ठाहियो त जीअं उनजी ख़ुशबू बि पाड़े ताईं न वञे। मथां थी सघे तव्हांजी ख़ुशबूअ जे करे हुननि जा ॿार उहे रोअनि त असांखे बि गोश्त जी भाॼी खपे,
ऐं हुन जी दिलनि जे मथां इहा आज़ारी पिए अचे, तकलीफ़ पिए अचे। उन जे करे तव्हां ई असांखे खपे त तव्हां ई ऐं असां बि पाड़े वारनि जो ख़्यालु रखूं। फितरो अॼु बि असांखे ॾियणो आहे, सुभाणे बि असांखे ॾियणो आहे, असांजे मथां वाजिबु आहे। जेकॾहिं इंसानु न ॾींदो त इंसानु उहो गुनहगार थींदो। पाण सोचे त हाणे 3 किलो यानी 150 रुपया इंसान जे मथां कयो, इहा वॾी शइ कान्हे का। इंसानु महीने में ई पैसा लाइ ॾींहं में लाइ केतिरा खपाए थो छॾे, पर हीअ इंसान जे मथां वाजिबु आहे। जेकॾहिं कंहिं हिकिड़े सरदार घर जे गॾिजी करे सभई रक़म गॾिजी करे कंहिं मिसकीन खे ॾिनो ऐं हिकिड़ो बि टाइम जेकॾहिं उन मिसकीन जो सही पेट भरे पाण बि खाधी, पंहिंजनि बचनि खे बि खाराई ऐं हुनजी दिलि मां उहा तुंहिंजे लाइ दुआ निकिती ऐं उहा थी सघे उहो टाइम उहा घड़ी क़बूलियत वारी हुजे ऐं अलाह ताला उहा तुंहिंजी उन्हनि जी दुआ तुंहिंजे हक़ में क़बूल फरमाए छॾे ऐं तूं जन्नती थी वञी त तुंहिंजे लाइ इहे भागनि खां घटि। महबूब अलैहिस्सलाम जी हदीस शरीफ़ आहे, पाण फरमायूं त 3 शख़्सनि जूं दुआऊं कॾहिं बि अलाह ताला रद्द ई कोन कंदो आहे। हिकिड़ी त पाण फरमायूं रोज़ेदार हुजे, दुआ घुरे, अलाह ताला उनजी हर दुआ क़बूल कंदो आहे। पीर साईं छटधणी बादशाह वटि ग़ालिबन लकी शाह सदर ते हिकिड़ो आलिम सगोरो आयो। पाण आया ऐं ज़ारत जे हिसाब सां हुन अची अर्ज़ु कयो त किबरा मुंहिंजो हीअ आहे मसालो आहे। पाण SP खे घुराइण SP बि हुयो। पाण हुनखे चए फरमाइनि त हिन जो कमु करिणो आहे। पाण फरमायूं त हीअ आलिम दीन आहे, पीर पागारो कंहिंजा बि कमु कंदो आहे त सही कंदो आहे, नाहक वारा नाहे कंदो। पर पीर पागारे जी इहा रविश रही आहे त आलिमनि जो कमु हुजे पोइ चाहे जाइज़ हुजे या नाजाइज़ हुजे, आलिमनि जो कमु पीर पागारो पाण कंदो। त महबूब अलैहिस्सलाम जी ज़ात अक़दस फरमायो त रोज़ेदार जॾहिं बि मुंहिंजे रब्बे करीम जी दरबार में हथड़ा खणंदो आहे त अल्लाह ताला उन रोज़ेदार जी दुआ क़बूल करे छॾींदो आहे। पाण फरमायूं त ॿियो, बादशाह जेको आदिल हुजे, जेको आदिल बादशाह आहे, जेकॾहिं उहो बि दुआ घुरंदो आहे त अल्लाह ताला उन आदिल बादशाह जी बि दुआ क़बूल करे छॾींदो आहे। टियों, पाण फरमायूं त मज़लूम जंहिं मथां ज़ुल्म कयो वियो हुजे, जेकॾहिं उहो बि दुआ घुरंदो आहे त अल्लाह ताला उन जी बि दुआ क़बूल कंदो आहे। त तव्हां ई असांजे मथां बि लाज़मी आहे त हीउ भलारो महीनो आहे, असां इबादत कयूं। को ग़रीब मिसकीन आहे त उनजी असां मदद बि कयूं। अल्लाह ताला इबादत जे सदके तो ई असांजे मथां महिरबानी फरमाए। जेकॾहिं कंहिं ग़रीब मिसकीन बाने जी बि असां मदद कयूं त अल्लाह ताला उन जे सदके बि तो ई असांजे मथां महिरबानी उता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। जंहिं सुन्नत न पढ़ी आहे सुन्नत अदा करे।